मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज चयो आहे त मुखालिफ़नि जा समूरा जलसा गॾाए बि नून लीग जे हिक जलसे जेतिरा नाहिन। आज़ाद कश्मीर जे इलेक्शन चोरी करण जी कोशिश कई वई त इमरान खान जो वॾो नुक़सान थींदो। आज़ाद कश्मीर में चूंड जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज चयो त तव्हां नवाज शरीफ ते ज़ुल्म जा पहाड़ किराया, कूड़नि इल्ज़ामनि में खेसि इक़्तिदार तां हटायो वियो। उन जी धीउ खे काल कोठरी में बि बंदि कयो वियो, पर उन बावजूद नवाज शरीफ खां खटण लाइ तव्हां खे हाणे बि इलेक्शन चोरी करण पवे थी। मरियम नवाज चयो त नवाज शरीफ लंडन में वेही बि अवाम जी दिलियुनि ते राज करे रहियो आहे। नवाज शरीफ अवाम जी अदालत में खटे चुको आहे। हुन चयो त मरियम नवाज पाक फ़ौज सां प्यार करे थी। नवाज शरीफ इदारे जो नालो नाहे वरितो, इदारा कंहिं जी जागीर नाहिनि। सिलेक्टेड जॾहिं चवे थो त मूंखां सवाइ एस्टेब्लिशमेंट वटि ॿी का बि चॉइस नाहे त हू पाण तस्लीम थो करे त हू अवाम जे वोटनि ज़रिए नाहे आयो। हुन चयो त 73 सालनि में कॾहिं बि पेट्रोल जी क़ीमत 118 रुपया नाहे थी। महांगाई, बेरोज़गारी, बुख ऐं गुर्बत सबबि जेका तनक़ीद थिए थी उहा सिलेक्टरनि ते थिए थी। हुन चयो त कश्मीर जी क़िस्मत जो फ़ैसिलो कंहिं अहिड़े शख़्स जे हवाले नथो करे सघिजे जेको कश्मीर जो केस हाराए आयो आहे। तव्हां कश्मीरियुनि जी तज़लील कंदा त पोइ तव्हांजो इस्तक़बाल ज़रूरु आननि ऐं टमाटनि सां थींदो।